अपडेट कंदासीं जामशोर मां, जिते महराण यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि लीव इनकेशमेंट ऐं ॿियनि मुतालबनि जी मनता लाइ जामशोरो फाटक ताईं एहतिजाजी रैली कढी आहे। महराण यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि लीव इनकेशमेंट न मिलण ख़िलाफ़ जामशोरो फाटक ताईं रैली कढी आहे। सिंध यूनिवर्सिटी ॿियनि यूनिवर्सिटियुनि जे मुलाज़िमनि खे लीव इनकेशमेंट मिली वई आहे, पर असांखे नथी ॾिनी वञे। अव्हांखे अपडेट कयूं पिया। जामशोरो जे महराण यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि एहतिजाज कयो आहे। महराण यूनिवर्सिटी जे समूरनि मुलाज़िमनि खे फौरी तौर लीव इनकेशमेंट ॾेई मुलाज़िमनि मां बेचैनी ख़तम कई वञे, अॻवाननि मुतालबो कयो आहे। सिंध जे ॿियनि यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि खे लीव इनकेशमेंट मिली वई आहे, पर असांखे नथी ॾिनी वञे। जामशोर मां ख़बर ॾियूं पिया, जिते महराण यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि लीव इनकेशमेंट न मिलण ख़िलाफ़ जामशोरो फाटक ताईं एहतिजाजी रैली कढी आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया, मुलाज़िमनि जो चवणु आहे सिंध जे ॿियनि यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि खे लीव इनकेशमेंट मिली वई आहे, पर असांखे नथी ॾिनी वञे। महराण यूनिवर्सिटी जे समूरनि मुलाज़िमनि खे फौरी तौर लीव इनकेशमेंट ॾेई मुलाज़िमनि मां बेचैनी ख़तम कई वञे, अॻवाननि मुतालबो कयो आहे। अपडेट्स मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर अज़ीम बारी जो। जी अज़ीम, अपडेट कजो। जी सभा बिल्कुल जामशोर में महराण यूनिवर्सिटी के मुलाजमन तरफा लीव इनकेशमेंट न मिलने खिलाफ सिंध यूनिवर्सिटी CNG का जामशोर फाटक ताईं एहतिजाजी रैली कढी नारेबाजी कंदे लीव इनकेशमेंट ॾियण जो मुतालबो कयो। उन मौके ते एहतिजाज कंदड़ महराण यूनिवर्सिटी के मुलाजिम तंजीम मेवा के सदर अली मोहम्मद शोरो, गुलाम शबीर बलोच, सूमर खान रिंद, अहमद कोरेजो, हाशिम डाणी, मोहम्मद अली गांगरो ऐं ॿियनि जो चवणु हो त महराण यूनिवर्सिटी के मुलाज़िमनि खे अञा ताईं जेको लीव इनकेशमेंट जेकी न मिली सघी आहे, जॾहिं त सिंध जे ॿियनि समूरनि यूनिवर्सिटियुनि में जेको वाइस चांसलरनि पारां मुलाज़िमनि खे जेकी सालियानी मिलंदड़ लीव इनकेशमेंट ॾिनी वई आहे, मगर अञा ताईं जेको आहे महराण यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि खे जेकी उहा लीव इनकेशमेंट न ॾिनी वई। हिननि चयो त मौजूदा वाइस चांसलर खे लीव इनकेशमेंट हासिल करण लाइ लिखत में शिकायत करण बावजूदि जेको आहे अञा ताईं न ॾिनी वई, जंहिंजे करे मजबूर थी महराण यूनिवर्सिटी जा मुलाज़िम जेको आहे उहे सरापा एहतिजाज बणियल आहिनि। हिननि चयो त अगरि 2 ॾींहंनि अंदरि महराण यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि खे लीव इनकेशमेंट न ॾिनी वई त समूरी सिंध जी यूनिवर्सिटियुनि में जेको सख़्तु एहतिजाज कंदो। अॼु महराण यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि तरफ़ां लीव इनकेशमेंट न मिलण खिलाफ़ जेको एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो आहे। जी अज़ीम बारी जो अपडेट करण लाइ महिरबानी।